ग्रामीण न्यूज़ जे ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा तो यूसी गुलाम शाह जे चेयरमैन पारां यूसी जे ग़रीब माण्हुनि में नलका विराया विया। इन मौक़े ते तारिक मंगरियो साफ़ियनि सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी में तमामु घटि वसीला आहिनि, पर इन जे बावजूद बि यूसी जे ग़रीब अवाम जी ख़िदमत करे रहियो आहियां। यूसी जे अवाम जी तकलीफ़ खे उहो पंहिंजी तकलीफ़ सम्झे थो। मां कंहिं बि ग़रीब माण्हू खे तकलीफ़ में ॾिसणु नथो चाहियां। हिन चयो त यूसी जे ग़रीब माण्हुनि में नलका विराया पिया वञनि, कंहिं माण्हू खे नज़रअंदाज न पियो कयो वञे। PPMPA सैयद सरफराज हुसैन शाह जी ख़ासि महिरबानी सां तरक़ियाती कम हली रहिया आहिनि। कोशिशि कंदसि यूसी में हर बुनियादी सहूलियतूं ॾींदुसि। हिन मौक़े ते काउंसलर सोहेल अज़ीज़ डिपर ऐं ॿिया मौजूद हुआ। ओॾां नलका मिलण बाद यूसी जे माण्हुनि यूसी चेयरमैन खे दुआऊं ॾींदे चयो त यूसी चेयरमैन तारिक मंगरियो यूसी जे बिना फ़र्क़ जे ख़िदमत करे रहियो आहे। हू रोज़ाना ऑफिस अचे थो ऐं ग़रीबनि जा मसइला हल करे। यूसी में काफ़ी हंधनि ते तरक़ियाती कम थिया आहिनि। उमीद आहे त अञा बि कम कराया वेंदा। यूसी जो ग़रीब अवाम हर वक़्तु दुआऊं ॾींदो रहे थो।